शहदादकोट में ग्रेट हेल्थ साइंस के सॾ ते डॉक्टर्स नर्सिस पैरामेडिकल स्टाफ जो मुतालबनि जी मनता लाइ चौथे ॾींहुं भी अस्पताल की मुकम्मल तालाबंदी करे ॿाहनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन वाई साहब शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पर सिंध गवर्नमेंट जेको आहे सो असांखे जेको आहे सो सदाई नज़रअंदाज कयो आहे। महिरबानी करे अपील कनि मुतालबा असांजा ग्रेट हेल्थ अलायंस जे प्लेटफॉर्म ते मौजूदु आहिनि। जेके सर्विस स्ट्रक्चर आहे प्रोफेशनल असांजो जेको आहे रिस्क अलाउंस आहे प्रोफेशनल अलाउंस आहे ॿिया काफ़ी मसइला आहिनि जेके गावी वैक्सीनेटर आहिनि 58 उन्हनि खे पको कयो वञे। आइसोलेशन वार्ड जेको आहे सो असांखे ॾिनो वञे जेको ख़ुदा न ख़ास्ता अलाह न कंदो कोई भी स्टाफ जेको आहे सो उन में बीमारी में वठिजे थो त उन्हनि लाइ फैसिलिटीज़ हुजे का सहूलियत हुजे। किट्स न आहिनि किट्स जेके न ॾिनियूं वयूं आहिनि उहे MPS 5 मुतालबा इहे ई आहिनि त असांखे जेके 3 ॾींहं बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे इहो सिंध हुकूमत खे न पियो करणु खपे ऐं असांखे असांजा मुतालबनि खे पूरो करणु खपे पियो त जीअं आवाम वधीक तकलीफ़ में न अचे ऐं न ई असां इन ॻाल्हि जे लाइ मजबूर थियूं त अस्पतालनि खे तालाबंदी कयूं। सो उन्हनि खे घुरिजे त असांजे मुतालबनि खे पूरो कनि ऐं असांखे ॿियनि वांगुरु ॿियनि सूबनि वांगुरु असांखे हक़ अलाउंस असां उहे ई असां मुतालबा वरी रखिया आहिनि। फ़क़ति फ़र्क़ु इहो आहे त पहिरियां असां इनफ़िरादी तौर तव्हां ॾे अचूं पिया हिन वक़्तु असां इज्तमाही तौर ते तव्हां वटि आया आहियूं। मुकमिल हेल्थ डिपार्टमेंट तव्हां ॾे आई आहे। तव्हां अवाम जे जेके सम्झो असांखे अवाम जो दुश्मन न सम्झो। असां अवाम जा माण्हू आहियूं अवाम असांजी आहे असांजो जीअण मरण असांजे अवाम सां आहे। असांखे को बि हक़ु ॾिनो नथो वञे। असां मजबूर थी ऐं असां जेको पंहिंजो एहतिजाज कयो आहे त कंहिं मजबूरी खां कयो आहे। असांखे हे जेको अवाम अचे थो असांखे इहा न आहे त अवाम असांजो मोटी वञे सम्झियो। हाणे उसूल इहो आहे त असांखे पंहिंजो हक़ु ॾिनो वञे। असां हिननि जो चवणो त सिंध हुकूमत हिननि जे मसइलनि खे संजीदा नथी वठे तंहिं करे काफ़ी वक़्त खां हिननि जो एहतिजाज हलंदड़ आहे। हिननि चयो त कोरोना वायरस सां विढ़ंदे असांजा डॉक्टर्स नर्सिस पैरामेडिकल स्टाफ फ्रंट लाइन ते आहे तंहिं बावजूद बि हुकूमत रेवेन्यू जे मुलाज़िमनि खे हेल्थ रिस्क अनाउंस ॾिनो पर मेडिकल सां वाबस्ता कंहिंखे बि अनाउंस न आहे ॾिनो। हिननि चयो त कोरोना सां हू पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी जंग विड़ी रहिया आहिनि। उन बावजूद बि हुकूमत हेल्थ रिस्क अनाउंस प्रोफेशनल अलाउंस टाइम स्केल समेत ॿिया जाइज़ मुतालबा मंज़ूर करण लाइ तयारु न आहे। हिननि वधीक चयो त जेकॾहिं मुतालबा मंज़ूर न कया विया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॿिए पासे अस्पताल में मुकमल तालाबंदी सबबि सिंध ऐं बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल मरीज़नि खे सख़्तु तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पियो ऐं मरीज़ बग़ैर इलाज जे वापसि मोटिया हलिया विया।